सिंध गवर्नमेंट असां मुलाज़िमनि सां जेका वेतन कई आहे ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में पघार में जेका अणबराबरी नाइंसाफ़ी कई वई आहे असांजे मुलाज़िमनि सां पेंशन जे बारे सां जेका नाइंसाफ़ी कई आहे उन जे बारे में असां ही एहतजाज करा रहे हैं जिनमें असांजो सभी दर्जे को शामिल है। प्यारा साथियों, जेकॾहिं असीं ईअं सम्झूं था त ही हिकु आसान कमु आहे सचमुचो त ॻाल्हि आहे यकीनन असांखे हिन जे लाइ सख़्त जदोजहद करणी पवंदी, माली जानी क़ुर्बानी करणी पवंदी, वक़्तु पंहिंजो वक़्तु ॾियणो पवंदो, वक़्त जी क़ुर्बानी करणी पवंदी, गॾिजी हलणो पवंदो, हथ सां हथ मिलाए हलणो पवंदो, वज़ाइर असां हूंदा त असांजो चाहे लाइ तयारु करणो पवंदो, पंहिंजे दोस्तनि खे हिमत ॾियणी पवंदी, असांजा तइदाद घटि में घटि 40 जे पार माण्हुनि जो तइदाद घटि में घटि लख माण्हू हुजे। 6.5 लख मुलाज़िम आहियूं, असीं 6.5 लख मुलाज़िम आहियूं। अॼु बि एहतजाज धरणे तालाबंदी जे नाले ते असां पंहिंजा स्कूल बंदि कया आहिनि। मूंखे ॿुधायो शहर मां जेके असांजे डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि मां घणा माण्हू हिते हाज़िर थिया आहिनि। ॾिसो सोशल मीडिया सभु शइ पेश करे पई। असांखे 40 डिपार्टमेंट्स खे मोटिवेट करणो पवंदो, आमादा करणो पवंदो, बाबा हीअ सभिनि जो हिकु ग्रेड खां वठी 12 ग्रेड ताईं सभिनि जो मुताबिक़ आहे, सभिनि जा मुताबिक़ आहिनि।